पाकिस्तान पीपल्स पार्टी का मुतालबा है कि इलेक्शंस जल्द अज जल्द करवाया जाए, इलेक्शंस आइन के मुताबिक करवाया जाए, इलेक्शंस 90 दिन में हो, घबराना नहीं। अब जो है वो वक्त है कि आप जैसे सियासतदान जो कभी सियासतदान नहीं रहे, अभी आप सीखें, आपका एक्सपीरियंस हो रहा है, आपका ट्रेनिंग चल रहा है और आपको अब सियासतदान बनाया जा रहा है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी एक दफ़ो ॿीहर 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त आइन तहत 90 ॾींहनि अंदरि चूंडूं थियणु घुरिजनि। पीपी जो को बि सियासी मुखालिफ़ न आहे, हू महांगाई ऐं बेरोज़गारी सां मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। जेल भोॻींदड़ सियासतदान लाइ पैगाम आहे त खेसि घबराइणो न आहे, जहिड़े में संदसि सियासतदान थियण जी ट्रेनिंग थी रही आहे। आम चूंडूं थियूं त पीपी कामयाबी हासिल करे अवाम जी ख़िदमत कंदी। इलेक्शन कमीशन शेड्यूल जो ऐलान करे खेनि तयारी बि करणी आहे। सभिनी खे अवाम जो फ़ैसिलो क़बूल करणु घुरिजे। पीपी जी कंहिं बि अॻवान जो नालो ईसीएल में शामिल न आहे। सीड़पकारी बाबति एपेक्स कमेटी मुख़्तलिफ़ मनसूबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। रोज़गार जे मौक़नि में इज़ाफ़ो करे महांगाई जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। महांगाई जो वॾो सबबु सप्लाई चीन मुतासिर थियणु आहे। सनत हली पई त 300 रुपयनि जो पेट्रोल 250 रुपयनि में मिली सघे थो। गुहर एजाज़ मुल्की मशक़त खे मज़बूत करण लाइ मुख़लिसाणे नमूने कमु कयो पियो वञे। सभु निगरान वज़ीर हिकु टीम वांगुरु कमु करे रहिया आहिनि। शमशाद अख्तर मुल्क में सीड़पकारी खे हथी ॾियण लाइ क़दम खंया पिया वञनि। आलमी इदारनि सां कयल मुआहदनि ते अमल जारी रखियो वेंदो। मुर्तज़ा सोलंकी सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस में हुकूमती एतराज़नि खे अदलियाती हमलो करार ॾेई छॾियो। तफ़सीली फ़ैसिले में चइबो आहे त अॻूणी हुकूमत तरफ़ां जजनि ख़िलाफ़ उथारियल एतराज़ अदलिया जी आज़ादी ते हमलो आहे। टिनि जजनि ते उथारियल एतराज़नि जी क़ानूनी तौर का बि हैसियत न आहे। जजनि ते एतराज़नि जी दरख़्वास्त सुठी नीयत बदिरां जज खे हिसाइण लाइ दाख़िल कई वई। वफ़ाक़ी सरकार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अदालती फ़ैसिलनि में देर करे अदालत जी तौहीन कई। सुप्रीम कोर्ट की 5 रुकनी बेंच जे मुख़्तसिर फ़ैसिले ते ॾुख थियो आहे। फ़ैसिले में सस जी ऑडियो खां सवाइ समूरियूं ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। इंसाफ़ जी घुर आहे त जज खे पंहिंजे अज़ीज़ बाबति केस न ॿुधणु घुरिजे। ऑडियो लीक्स में ज़िक्र कयल जजनि खे केस ई न ॿुधणु घुरिजे हा। मुस्लिम लीग नून जो अॻवान अता तारड़ नेफरा बिजली वधीक 1 रुपयो 46 पैसा फ़ी यूनिट महांगी करे छॾी। नोटिफिकेशन में चइबो आहे त बिजली जे बिलनि में नओं इज़ाफ़ो सेप्टेम्बर महीने जे बिलनि में थींदो। कश्मीर मां अगवा थियल नींगर सागर कुमार जी बाज़ियाबी जा इतला। बारसर शहरनि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई। सवे माण्हुनि जी निगर जी घरामद। घोटके जे कचेवारे इलाइक़े में धाड़ेलनि जो चौकीअ ते हमिलो। पुलिस एहलकार शहीद अली बख्श पिताफी जी जनाज़े नमाज़ में। एसएसपी मुनीर खोड़ो समेत पुलिस एहलकारनि ऐं शहरियुनि जी शिरकत। मुनीर खोड़े जो चवणु आहे त पुलिस एहलकार जी शहादत में जागीरानी तोले जा हथियारबंद मुलविस आहिनि। धाड़ेलनि ऐं संदनि मददगारनि खे बख़्श न कयो वेंदो। सिंध में बदमनी महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि जो एहतजाज। लाड़काने जैकबाबा टंडियल यार में मुज़ाहिरा। कंबर गंबट टंडियल गुलाम अली थर्डी मोहब्बत पुलिस स्टेशन में भी एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त बदमनी सबबि माण्हू गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। महांगाई ऐं बेरोज़गारी ज़रिए माण्हुनि खे आपघात ते मजबूर कयो पियो वञे। पाकिस्तान अफ़गानिस्तान में जदीद हथियारनि जी दस्तियाबी ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। वॾी ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान खे अफ़गानिस्तान में दस्तियाब जदीद हथियारनि ते ॻणिती आहे। अफ़गानिस्तान में जदीद हथियार दहशतगर्दनि जे हथ अची विया आहिनि। जदीद हथियारनि ज़रिए पाकिस्तान ऐं सिक्योरिटी इदारनि ते हमला कया पिया वञनि। तहरीक इंसाफ़ सदर चौधरी परवेज़ इलाही 14 ॾींहनि जी जुडिशियल रिमांड ते अडयाला जेल हवाले। संदसि चवणु आहे त पंजाब जो निगरान वॾो वज़ीर संदसि अज़ीज़ हुअण बावजूद सख़्त मुखालिफ़ आहे। पीटीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान आम चुनाव में देर जो ज़िम्मेवार पीपी खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मुतहदा अख्तर मेघत समेत ॿियनि पार्टियुनि इतफ़ाक़ राय सां ॿीहर चूंडुनि जो फ़ैसिलो कयो।
पीपी आख़िरी वक़्त में बेतमादी रिथ आणण जी ॻाल्हि कई। पीपी पंहिंजे वाइदे तां न फिरे हा, ताम चूंडू थी वञनि हा। जमहूरी मुल्कनि में निगरान हुकूमतुनि जो को तस्वुर ई नाहे। मौजूदा सूरतहाल सबबि फौरी तौर आम चूंडू अणतर आहिनि। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जा केस दाख़िल करण जो हुकुम। ईंदड़ ॿुधणी ते केस बाबति अॻु भराई जी रिपोर्ट तलब। काज़ी अहमद भरसा मासूम निगरीअ सां ज्यादती जी कोशिश जो निबेरो। इल्ज़ाम ठाहियल ज़मींदार साले शाह ते 5 लख रुपया दंड। हारिन ॾांहुं हिसाब किताब जा 10 लख रुपया माफ़। हैदराबाद में घर मां माउ ऐं संदसि मासूम न्याणी जा गोलियूं लॻल लाश हथ। वारसनि वाक़िए खे आपघात करार ॾेई छॾियो। उॾेरेलाल वासी नौजवान वकील जो हैदराबाद मां गोली लॻल लाश हथ। इरशाद जेहो जी बल्दिया कॉलोनी मां लाश हथ अचण ते इलाइक़े में सोग। कानपुर में बदमनी ख़िलाफ़ वापारियुनि ऐं ड्राइवरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरड़ो। अॻवाणनि जो चवणु आहे त हथियारबंद वापारी खां 2 लख रुपया रोक ऐं 2 मोबाइल फुरख करे विया आहिनि। पुलिस हथियारबंदनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे। तंगवाणी भरिसां हथियारबंदनि जी ॻोठाणे खां फुर लुट मुज़ामत ते मर्निंग। वाक़े ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरड़ो। छठे में पौरहत औरतुनि जो कराची ईंदड़ बसुनि में न खणण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरड़ो, ट्रैफ़िक मुअतल। मुसाफ़िरनि ऐं औरतुनि में चकरियूं, हिक ॿिए ते पथराव। दादू में बदफली खां पोइ क़त्ल कयल नींगर जे केस में शाहिदियूं लिकाइण जो इंकशाफ। एएसपी जी इंक्वायरी में जांच ऑफिसर ॾोही करार। सरकारी फरियाद ते केस दाख़िल। रिपोर्ट में चइबो आहे त जांच ऑफिसर मक़तूल नींगर लियाकत कोपांग जे केस में ॼाणी वाणी शाहिदियूं लिकायूं। वाक़े वारे हंध तां हथ कयल सिगरेट जे टोटनि ऐं सोपारियुनि जे पननि जी फॉरेंसिक न कराई वई। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो हॉस्टल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरड़ो। अॻवाणनि जो चवणु आहे त 3 ॾींहनि खां समूरनि हॉस्टलनि में पाणी जी खोट पैदा थी वई आहे। शागिर्दनि खे सिहत लाइ हानिकार पाणी फ़राहम कयो पियो वञे। एशिया कप में बरसात जे ख़दशे सबबि पाक भारत मैच लाइ हिकु वधीक ॾींहुं रखण जो फ़ैसिलो। श्रीलंका में मुसलसल बरसातुनि सबबि टूर्नामेंट जो फाइनल बि मुतासिर थियण जो ख़दशो।